नाज़रीन, इंडस डेल्टा दुनिया की वडी में वडी डेल्टा है जेका मुसलसल तबाह थी रही है। इंडस डेल्टा पंहिंजे मौत तरफ़ तेज़ी से वधी रही है। इन हवाले से शाह लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर के जोग्राफी शोबे के चेयरमैन प्रोफेसर नूर हुसैन चांडियो की ॾिसूं था तहक़ीक़ाती रिपोर्ट। हमलिया जबल दुनिया की बुलंद तरीन जाबलू चोटिन ते मुश्तमिल एक जबल जो सिलसिलो है जो पाकिस्तान के उत्तर ओभर में मौजूद है। सर्दिनी मौसम में बरसात और बर्फ जो पानी घट दर्जे हरारत के करे जमी बर्फ थी वने तो वरी गर्मियों की मौसम में वह बर्फ रिजण शुरू करे थी जेका हमलिया की चोटिन ता नंढिन नंढिन नदियुनि ऐं नालनि की सूरत में मैदानी इलाइक़नि ॾांहुं वहण शुरू करे तो। उहे नंढियूं नदियूं ऐं नाला अटक वटां एक वॾे वहकरे की सूरत में मैदानी इलाइक़नि ॾांहुं अची पंहिंजी मौज ऐं मस्तीअ सां हेठि लहे थो, जंहिंखे असीं सिंधु दरिया या इंडस रिवर चऊं था। सिंधु दरिया पंहिंजी मौज ऐं मस्ती सां वहंदो गुडू वटां सिंध में दाख़िल थिए थो ऐं बाद में सखर बैराज खां क्रॉस करे अची कोटड़ी बैराज वटि पहुचे थो। कोटड़ीअ खां तक़रीबन 80 किलोमीटर हेठि सिंधु दरिया मुख़्तलिफ़ ब्रांचुनि में विरहाइजी वञी अरबी समुंड में छोड़ करे थो। हिन इलाइक़े खे असीं इंडस डेल्टा या सिंधुअ जे दरियाई छोड़ वारो हिसो चऊं था। इंडस डेल्टा तमर जे वणनि या मैंग्रोव फॉरेस्ट ते मुश्तमिल दुनिया जो 7हों वॾो डेल्टा आहे जेको 41,440 स्क्वायर किलोमीटरनि ते मुश्तमिल आहे। ही डेल्टा सिंध के 3 साहिली ज़िलनि ठट्टे, सिजावल और बदीन ज़िलनि की एरिया ते पखड़ियल है। डेल्टा के जियापे जो दारोमदार सिंधु दरिया में पानी के वहकुरन सां है। इंडस डेल्टा कराची खां सर क्रीक ताईं तक़रीबन 17 नंढिन ऐं वॾनि क्रीकनि ते मुश्तमिल है। ही क्रीक्स मछी बेजार की फितरती तौर ते एक वॾी हिचड़ी पिण है जै झींगे जड़े नायाब नस्ल की परवरिश करण में पंहिंजो अहम किरदार अदा कयो। माहिरनि जी तहक़ीक़ के मुताबिक 1832 खां वठी 2019 ताईं इंडस डेल्टा तक़रीबन 92% सुकड़जी चुको है ऐं बाक़ी बचियल 8% जेको तेज़ीअ सां सुकड़जी रहियो आहे पंहिंजे जियापे जी जंग विड़ी रहियो आहे। में इंडस डेल्टा तकरीबन 13,000 स्क्वायर किलोमीटर से पखड़ियल हो जो हाँ घटिजी वही तकरीबन 1,880 किलोमीटर से फैलियल है। यानी हुनमें 92% खोट अची चुकी है, 92% सुकड़जी वियो आहे। हकीकत में 1838 खां पोइ इंडस डेल्टा आहिस्ता आहिस्ता सुकड़जण शुरू कयो। ही डेल्टा जंहिं तेज़ीअ सां सुकड़जण शुरू कयो उनखे माहिरनि साइंटिफिक नमूने सां पंहिंजी रिपोर्ट में ॼाणायो, मगर अॼु ताईं का बि हिकमत अमली न जुड़ी जंहिंसां इंडस डेल्टा खे बचाए सघिजे। डॉक्टर गोहर अली महर पंहिंजे थीसिस में इन क़िस्म जो ज़िक्र कुझु हिन रीति ॼाणायो। लैंड डिग्रेडेशन खे ॾिसूं अगरि असां त वो मुख्तलिफ एस्पेक्ट्स असांखे नज़र ईंदी आहे कि कोस्ट लाइन उतां जी रिट्रीट थी थिए। कोस्ट लाइन तक़रीबन गुज़िरियल लास्ट ईयर जे 2010 ताईं जी स्टडी जेकी हुई उन ताईं ख़बर पए थी कि 30 मीटर पर ईयर के हिसाब से लैंड समुंड जेको आहे अंदर की तरफ लैंड की तरफ अची रहियो आहे। और इन ही तरह वरी जॾहिं टाइडल इन्फ्लुएंस्ड एरिया उहो थींदो आहे कि जेको उहो एरिया जिते पानी जेको आहे हाई टाइड की सूरत में ज़मीन डेल्टा की तबाही सां उतां जी ज़राअत, लाइव स्टॉक ऐं माहिगिरी तमाम घणा मुतासिर थिया। डेल्टा के बचाइण ख़ातिर सिंध जे मिड़नि शहरनि में एहतजाज थिया, धरणा लॻा, रोड बंद थिया, मगर हुक्मराननि जे कननि ताणी इन धरणनि जो आवाज़ न पहुची सघियो। मुल्क जी मुखिया यूनिवर्सिटियुनि में डेल्टा कॉन्फ्रेंस थियूं, सेमिनार थिया, रिसर्च पेपर पेश कया विया ऐं डॉक्यूमेंट्री ठहियूं। बस जेकॾहिं न थी सघियो त डेल्टा जी बहाली जो कमु शुरू न थियो। टिन किस्म जा रोजगार जा ज़रिया हुआ। पहिरीं नंबर ते ज़राअत, ॿिए नंबर ते माहीगिरी, टे नंबर ते जेको लाइव स्टॉक। अॼु उन्हनि वञा ॿई ॿ ज़रिया जेके आहिनि ख़तम थी चुका आहिनि।
ज़रात जेको आहे उते ख़तमु थी चुकी आहे, छो त समुंड जेको आहे ज़रई ज़मीनूं तबाह करे छॾियूं आहिनि। हींअर वियोसि त मूंखे ज़हन में हिकिड़ो उर्दू में जुमिलो जेको आहे तरी आयो, त मुंहिंजो उहो जुमिलो मूं हीअ क्रिएट कयो त भई हीअ डेल्टा जी उहा धरती हुई जेको सोना उगाती थी, ये वो धरती थी जो सोना उगाती थी, अब ये धरती जो है वो धरती बन चुकी है, अब जो है वो नमक उगाती। सैटेलाइट जे हिन तस्वीरुनि मां साफ़ ज़ाहिर आहे त समुंड केतिरी तेज़ीअ सां डेल्टा जी ज़मीन पाए रहियो आहे। समुंड जो हीउ पाणी सिर्फ़ मथाछिरे कान बल्कि ज़ेरे ज़मीन पिणु पाए रहियो आहे। समुंड जे पाइण जे करे ॻोठनि जा ॻोठ हिन वक़्तु अरबी समुंड जे लहरुनि जे हेठि किथे दॿिजी चुका आहिनि। हज़ारे माण्हू डेल्टा खां ॿिए हंधि मुंतक़िल थी रहिया आहिनि। ज़रात नाले का शइ न रही आहे। पीअण जो पाणी नायाब थी चुको आहे, मगर 1921 जो किसो कुझु हिन रीति आहे। जीअं ॻाल्हि पियो करियां, जंहिंमें केटी बंदर जी म्यूनिसिपैलिटी माना एतिरी शाहूकार हुई जो उन वक़्तु कराची जी म्यूनिसिपैलिटी खे कर्ज़ ॾिनो हो। अॼु उहो केटी बंदर जेकी 2 केटी बंदर समुंड गिड़काए चुको आहे, हीउ 3 केटी बंदर आहे जेको हाणे बंदर नथो लॻे, शहर नथो लॻे, म्यूनिसिपैलिटी नथो लॻे। जेकॾहिं असां हिकु नज़र दुनिया जे नक्शे ते विझंदासीं त दुनिया में तमर जा वण 30 डिग्री उत्तर ऐं 30 डिग्री ॾखण में मिलनि था ऐं इंडस मैंग्रोव पिणु इन ई इलाइक़े में अची वञनि था। तमर जे वणनि जा एतिरा त अनेक फ़ाइदा आहिनि जो उन्हनि फ़ाइदनि खे कलमबंद नथो करे सघिजे। ही तमर जा वण मौसमी तब्दीलियुनि खां वठी समुंड में पैदा थींदड़ तूफ़ाननि खे रोकण में मदद कनि था। अॼु खां 30-35 साल अॻु में ही तमर जा वण कंहिं एमाज़ोन जे घाटे झंगलात खां घटि न हुआ, मगर आहिस्ता आहिस्ता हिन झंगलात जो ज़वाल शुरू थियो। थो करे एज अ नेचुरल बैरियर ऑफ द कोस्ट लाइन फ्रॉम द सी वारे हवाले सां उहो नेचुरल बैरियर आहे। छाजे लाइ? जेके स्टॉर्म्स अचनि था, जेके टाइड्स अचनि थियूं, जेके हाई वेव्स अचनि थियूं, उन खां पोइ साइक्लोन्स अचनि था, उन खां पोइ सुनामीज़ अचनि थियूं, उन्हनि लाइ हिकिड़ो नेचुरल बैरियर आहे इन बिटवीन द सी एंड द लैंड। हिकु त ॻाल्हि इहा आहे जेका तमामु अहम ॻाल्हि आहे एक्चुअली। नंबर 1 थिंग। नंबर 2 थिंग, जेकॾहिं मैंग्रोव इकोसिस्टम ऐं फॉरेस्ट देयर देन व्हाट हैपन्स त सॉइल इरोजन खे रोके थो पियो। ठीकु आहे। ऐं सॉइल इरोजन जे करे क्रीक्स जेके आहिनि उन्हनि जी इरोजन थी थिए ऐं शिफ्टिंग थींदी थी वञे ऐं ख़तमु थींदी थी वञनि। तंहिंखां पोइ अञा अहम तरीन हिकिड़ी ॿी शइ इहा आहे त उहा सी वाटर इंट्रूड जेको करे थो, इंट्रूजन ऑफ सी वाटर खे रोके थो। हिन वक़्तु दुनिया में जिथे जिथे तमर जा वण मौजूद आहिनि उन्हनि खे मक़ामी हुकूमतूं बचाइण ख़ातिर पूरी कोशिश में रुधल आहिनि ऐं अहिड़ो ई अज़ीम कारनामो सिंध हुकूमत पिणु ॾिनो, जंहिं 2018 में 11,29,294 तमर जा नवां ॿूटा पोखे हिकु आलिमी रिकॉर्ड क़ाइमु कयो। मगर उन्हनि नवनि पोखियल ॿूटनि खे दरिया जो मिठो पाणी न मिलण करे उहे ॿूटा को ॿूटो ॿारे न सघिया। इंतज़ामी तौर ते इंडस मैंग्रोव खे 3 शोबनि हवाले कयो वियो, जंहिंमें सिंध फॉरेस्ट डिपार्टमेंट 6,93,000 एकड़, पोर्ट कासिम अथॉरिटी 1,59,000 एकड़, सिंध बोर्ड ऑफ रेवेन्यू 6,30,000 एकड़नि जी निगहबानी करे थी। दुनिया में तमर जे वणनि जूं तक़रीबन 50 खन स्पीशीज़ मिलनि थियूं, मगर इंडस डेल्टा ते सिर्फ़ ऐं सिर्फ़ 4 वञी बचियूं आहिनि। साफ़ लफ़्ज़नि में जेकर ईअं खणी चइजे त इंडस डेल्टा ऐं इंडस मैंग्रोव जो हाणे सिजो लहण वारो आहे त इन में को बि घटिताई कोन थींदी। इंडस डेल्टा जे मैंग्रोव्स खे ॾिसूं था त उन में यूज़ टू बी दोज़ वर द डे त जॾहिं 8 स्पीशीज़ मैंग्रोव जूं हिते हुयूं, पर हींअर रीसेंट पास्ट में सिर्फ़ु 4 मैंग्रोव जूं स्पीशीज़ बचियूं आहिनि। ऐं जॾहिं खां पाणी घटि इंडस रिवर जो पाणी घटि वञणु शुरू थियो आहे इन डेल्टा वारे सॼी एरिया में डाउन स्ट्रीम कोटड़ी, त उन में इहो इफेक्ट थियो आहे त हाणे हिकिड़ी जेका उते स्पीशीज़ आहे जेका अवीसना मैरीना आहे उहा इनफैक्ट प्रीडोमिनेंट स्पीशीज़ ऑफ मैंग्रोव आहे जंहिंखे ब्लैक मैंग्रोव चऊं था, ऐं उहा इनफैक्ट आहे कोई 90 खां 95% उनजी पॉपुलेशन आहे। बाक़ी ॿियूं 3 स्पीशीज़ आहिनि, माना स्पीशीज़ बि घटियूं आहिनि इनफैक्ट। मुल्क में पाणीअ जी खोट ॼाणाए सिंधु दरिया मथां मुख़्तलिफ़ हंधनि ते डैम,
बैरेज ऐं केनाल खोटे गेराबाद ज़मीन खे आबाद करण जो मंसूबो जोड़ियो वियो, जंहिंखां पोइ कोटड़ी बैराज खां हेठि पाणीअ जो पहुचणु मुश्किल खां मुश्किल थींदो वियो। अहिड़ो ई हिकु मंसूबो 1960 में रूस पारां ॿिनि मुख्यनि दरियाहनि जो पाणी डाइवर्ट करे तुर्कमेनिस्तान जो रेगिस्तान वारो हिसो आबाद कयो वियो, जंहिं करे दुनिया जी चोथों नंबर वॾी ढंढ अरल ढंढ ख़ुश्क थी वई ऐं हाणे उते वारीअ खां सवाइ कुझु नज़र नथो अचे। इंडस डेल्टा सां बि कुझु अहिड़ी सूरत हाल आहे, जंहिंसां इंडस डेल्टा जी ज़रखेज़ मिट्टी चांवर, कणिक, कपह, कमंद ऐं ॿिया फसल ॾियण जे क़ाबिल न रही आहे। आख़िर हिन समूरी सूरत हाल में इंडस डेल्टा ऐं तमर जे जंगलात जो कहिड़ो हल आहे? इंडस डेल्टा जी जेका तबाही आहे उन जो सबबु हिकिड़ो ई आहे त सिंधु दरिया जे अंदरि जेके पाणीअ जा वहकुरा घटिया ऐं हल बि सिंधु दरिया जे वहकुरनि सां ई जेको आहे इंडस डेल्टा जी बका या तमर जे वण जी जेका सर्वाइवल आहे। इन सां ईअं थींदो त असांखे वरी ॿीहर इंडस डेल्टा जी जेका एरिया आहे उन ते दरिया जो पाणी वधाइणो पवंदो ऐं उनखे छॾिणो पवंदो, जंहिंजो हिकिड़ो इहो सवलो कमु त कोन्हे को, मगर इहा हक़ीक़त आहे त वरी असांखे ॿीहर जहिड़े नमूने सां वफ़ाक़ी गवर्नमेंट हिकु ऐलान कयो आहे त असां कोटड़ी बैरेज खां हेठि सिंधु बैरेज जेको आहे मनसूबो आहे, उन बैरेज में तक़रीबन 2 केनाल्स राइट बैंक ते आहिनि ऐं 2 केनाल लेफ्ट बैंक ते आहिनि। हाणे जॾहिं सिंधु बैराज ठहंदी त इन मां मुराद इहा ई आहे त असांखे जेको 1991 जो अकॉर्ड आहे, वाटर अकॉर्ड 1991 जो, उन जे हिसाब सां असांखे 10 मिलियन एकड़ फुट पाणी डेल्टा जे लाइ खपे। हाणे इहो पाणी जेको कोटड़ी खां हेठि वेंदो इहो असां वटि जेको आहे सिंधु बैरेज वटि वेंदो ऐं उहे केनाल्स जेके आहिनि उहे इंडस डेल्टा जी सर्वाइवल में वॾो किरदारु अदा कंदा, छाकाणि त इंडस डेल्टा खे जेका तबाही आंदी आहे उहा आंदी आहे अरबी समुंड जे पाणी। उहो पाणी सिर्फ़ु मथाछे ते नथो अचे बल्कि सब सरफेस में बि अचे थो। केनाल्स असांजूं जेके आहिनि उहे एग्रीकल्चर जे पर्पज़ खां ईंदियूं ऐं सब सरफेस जेका वाटर इंट्रूजन आहे उनखे वरी पोइते कंदियूं ऐं जॾहिं त सरफेस ते जेको वाटर आहे इंडस रिवर जो उहो उन अरबी समुंड जे पाणी खे पोइते मोटाईंदो। मुल्क में ज़राई तरक़ीअ जो राज़ सिंधु दरिया में मौजुनि सां वाबस्ता आहे, जॾहिं त डेल्टा समेत समूरी सिंध जी ख़ुशहालीअ जो सबबु पिणु सिंधु दरियाउ आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त वफ़ाक़ी हुकूमत सिंधु बैराज जो ही मंसूबो केतिरो जल्द शुरू करे सघे थी, जंहिंसां डेल्टा ऐं तमर जे जंगलात खे बचाइण में मदद मिलंदी।